आज साहब हाणे ॻाल्हि उहा ई आहे त इहा मायूसी त ॾींहों ॾींहुं वधे पई न। आहिस्ते आहिस्ते हाणे जेके एॾा वॾा लीडर जेके आहिनि उहे मायूस थी ऐवान अवां जा छॾे वञनि। ऑलरेडी जेका ज़मीन ते सूरत हाल आहे पाण सभिनी खे ख़बर आहे। त जीअं इब्राहिम साहब बि चयो या मूं जेको सुवालु कयो त छा वाक़ई इन जो इहो हल आहे जेकॾहिं इहे जेके गुॾा उते ठाहे पेश कया वञनि था ऐं ॿुधायो त इंडिया बलोचिस्तान जी नुमाइंदगी आहे, जेकॾहिं असल क़यादत आहे, जेकॾहिं उन्हनि खे अॻिते आंदो वञे, उन्हनि खे बाख़्तियार कयो वञे, न रुॻो इक़्तिदार ॾियणु आहे। इहो बि वॾो मिसाल आहे न। असांखे चवंदा आहिनि त फलाणा फलाणा वज़ीर आला रहिया, गवर्नर रहिया, उन्हनि जी मुदत ॾिसो केतिरी आहे, ऐं पोइ वरी अवां उन्हनि खे इहो तानो था ॾियो त सरदार तरक़ी मुख़ालिफ़ आहिनि, भई उन्हनि खे अख़्तियार केतिरा रहिया। इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। त वरी मां अचां थो पंहिंजे हुन पॉइंट ते त जेकॾहिं उन्हनि खे बाख़्तियार कजे असल जेका पॉलिटिकल क़यादत आहे बलोचिस्तान जी, त छा हीउ मसइलो हल थी सघे थो? साईं ॾिसो, मसइलो त नसीर साईं हल थी सघे। इहो को बलोचिस्तान वारा असां पोएं प्रोग्राम में बि ॻाल्हि कईसीं, एॾा के पागल कोन्हे त पंहिंजी जनरेशन टू जनरेशन ख़तम करे छॾींदा आहिनि, मिसिंग थींदा रहनि, मरंदा रहनि, मसकशुदा उन्हनि खे लाशूं मिलनि, छो चाहींदा आहिनि? असल मसइलो इहो आहे न, तव्हां ॾिसो हेठी लेवल ते त चलो कंहिंखे कोन ॿुधो हूंदो जेका हुननि जी हुकूमत आहे, मथी लेवल ते हुनखे केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। सियासी असां वटि मज़हबी पार्टियूं जेके आहिनि उहे बि लॻे थो सभु जेके आहिनि से पंहिंजे पंहिंजे जेको पैरामीटर्स आहिनि उन में उहे मायूस कंदड़ आहिनि, उन्हनि जो किरदारु मायूस कंदड़ आहे। उहे बलूचिस्तान लाइ कोन पिया ॻाल्हाइनि। नवाज़ लीग हुकुम कान पई ॻाल्हाए, इवन असांजी पीपल्स पार्टी बि कान पई ॻाल्हाए। त बलोचिस्तान जी इहा रियासती पॉलिसी लॻे, हू सम्झनि था त हीअ जदीद रियासत आहे। हिननि जदीद रियासत जेका आहे सा पंहिंजे ज़ोर ते, पंहिंजी ताक़त ते बलोचिस्तान जे इहा जेका आज़ादी पसंदि तहरीक आहे उनखे हू कुचले छॾींदा। हू सम्झनि था इहे सभु जा सभु आज़ादी पसंदि आहिनि। असां जहिड़ा माण्हू ज़िंदगी में कॾहिं कंहिं अहिड़ी पार्टी जो हिसो कोन रहिया आहिनि। को ट्वीट लिखंदा आहियूं, पोयां मैसेज अची वेंदो त आप तो जिए सिंध के, हालांकि ज़िंदगी में कोन रहियासीं। सो जेकॾहिं इन्हनि माण्हुनि खे अहिड़े क़िस्म जा लांताणा ॾींदा वेंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जा हिननि ते इल्ज़ाम लॻाया वेंदा आहिनि त बाबा तव्हां सभु जा सभु जेके आहियो उहे बलूचिस्तान खे आज़ादु करणु था चाहियो। पोइ जी मुंहिंजी ज़ैगम ख़ान सां ॻाल्हि पई थी, उहे चयो पिए त जेकॾहिं बलूचिस्तान ते भले हू कुझु बि कनि, पर जदीद रियासत जेका आहे उहा कॾहिं बि कोन चाहींदी त बलूचिस्तान में इहा इंसर्जेंसी वारी सूरत हाल थिए। इन जे करे जदीद रियासत चाहींदी त हू मिसाल ॾींदा आहिनि त जेको आहे सो तामिलनाडु खे हुननि ख़तमु करे छॾियो इंडिया में, या ॿियूं श्रीलंका में ऐं ॿियनि काफ़ी स्टेट्स में जेके आहिनि से जेके सेपरेटिस्ट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि खे ॾंडे जे ज़ोर ते ख़तमु कयो वियो आहे। सो ही रियासत बि जेका आहे उहा एतिरी ताक़त रखे थी जो इन्हनि सभी इहो ख़्यालु आहे स्टेट जो, ऐं इन स्टेट जे ख़्याल खे नैरेटिव खे असांजा जेके हिन मुल्क जा इंटेलेक्चुअल आहिनि उहे सपोर्ट था कनि। तव्हां ॾिसो कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदा। जेके पंजाब जा इंटेलेक्चुअल्स आहिनि उहे बि नथा ॻाल्हाइनि, सभु जा सभु ख़ामोश आहिनि। हाणे इन ई ख़ामोशी खे जेको चैलेंज कयो बीठो आहे उहो बलूचिस्तान में जेको मुतहरिक नौजवान आहे उहो जेको आहे सो उनखे चैलेंज कयो बीठो आहे त बाबा असां पंहिंजी सेल्फ डिटर्मिनेशन जी जेका तहरीक आहे उन खां हथ कोन कंदासीं, असांखे हक़ ॾिना वञनि। सो असां त घटि में घटि एज ए पेट्रियोटिक चवंदासीं त जेका बलूचिस्तान खे भले बचायो वञे यकीनन, बट उन जा जेके राइट्स आहिनि, जेके कॉन्स्टिट्यूशनल ऐं जुडिशियल जेके राइट्स आहिनि उहे त घटि में घटि बलूचिस्तान खे ॾियो न। हाणे रियासत उहे बि ॾियण लाइ तयारु कान्हे। तव्हांखे अक्सर टेलीविज़न जे प्रोग्राम में ॿुधा हूंदो त बलूचिस्तान वारनि दहशतगर्दी कई आहे, पर हिकिड़े प्रोग्राम में इहो डिस्कस कोन थो थिए त बलूचिस्तान जा केतिरा रिसोर्सिस हींअर ताईं असां जेके आहिनि से ख़तमु करे चुका आहियूं। हुनजो बलूचिस्तान जे माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो कोन थो पहुचे। बलूचिस्तान में इवन गवादर में तव्हां ज़िक्र बि कयो त काफ़ी जेके प्रोटेस्ट एतिरनि ॾींहंनि खां हलनि पिया, माण्हू हज़ारनि में लखनि में माण्हू अची वेंदा आहिनि। हाणे त औरतूं बि अची थियूं वञनि, पर उते जेके बलोच माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे सो पाणी बि कोन थो मिले। मां हींअर हिकिड़ो ॾाढो डिटेल आर्टिकल लिखियो आहे, मूंखे कोन थो लॻे त इहो को छपियो ॿ ॾींहं थिया आहिनि कोन छपियो आहे, पर आउं सम्झां थो बलूचिस्तान जी हालत ॾाढी क्रिटिकल आहे। ऐं इन क्रिटिकल हालत में जेकॾहिं हुकूमत इहो अञा जीअं हाणे ताईं सूरत हाल आहे, जेकॾहिं इनखे अहसासु कोन थो थिए या मैंगल साहब खे ॿुधनि कोन था, मैंगल साहब जो ग्रीवेंसिस जेकॾहिं ॿुधनि नथा, त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे बलूचिस्तान जी जेकी तहरीक आहे उहा नेक्स्ट लेवल ते हली वेंदी ऐं पोइ शायदि इंटरनेशनल इंटरवेंशन बि थी सघे थी। सो मुंहिंजो ख़्यालु आहे जेसीं ताईं हुकूमत इन शइ खे, इन इशू खे सीरियसली टेकल न कंदी त शायदि इहो इशू या इहा जेके हालात आहिनि बलूचिस्तान जा हिन हुकूमत खां जेके आहिनि से उहे अॻियां निकिरी वेंदा।